नाज़रीन सॼी सिंध जियां सागड़ में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानसार साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। मजलिसूं बर्पा करे आज़ादारी कई पई वञे ऐं सबीलूं तोड़े न्याज़ नगर जो सिलसिलो भी जारी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंबर। मुहर्रम जो चंड नज़र ईंदे ही अलम सिंगारे स्वार करण समेत न्याज नंगर सबीलन समेत आज़ादारी जो सिलसिलो शुरू। सांगड़ ऐं भरपासे मुहर्रम शुरू थींदे ही या हुसैन जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं। अशरा मजलिसनि समेत नुआख़वानी करे शोदा करबला खे भेटा ॾिनी पई वञे। पेरूमल लॻ फ़कीरीदन मंगणार जे पिण में मुहर्रम दौरान नाले वारो नुंह ख़्वां करम हुसैन करम ऐं संदसि साथी नुंहखानी ज़रिए करबला जे शहीदनि खे यादि कंदे जॾहिं नुंहुं पढ़ंदा आहिनि त अज़ादारनि में ग़म छाइजी वेंदो आहे। फ़कीरीदन मंगणार जे पिण मां मुख़्तलिफ़ तारीख़नि ते झूला ऐं सेजूं पिण बरामद कयूं वेंदियूं आहिनि। असां वटि सेज बरामद थींदी आहे, उन में बि नज़र न्याज़ थींदा आहिनि, नंगर थींदा आहिनि, सीनाज़ानी जो मातम थींदो आहे ऐं तक़रीबन मोमिन परे परे खां ईंदा आहिनि। जॾहिं मुहर्रम जो चंड थींदो आहे त असीं पंहिंजा कम कारियूं धंधा धाड़ियूं सभु छॾे मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ग़म खे मल्हाइण जे लाइ असीं फ़र्श अदा ते यानी इमाम बारगाहुनि में ॿार बच्चे पंहिंजा फैमिली समेत वेठा हूंदा आहियूं ऐं ग़म में मालिकनि जो ज़िक्र ऐं फ़िक्र कंदा आहियूं। मौला जो तॾो आहे, इन ते असां आज़ादार वेठा हूंदा आहियूं, आज़ादारी कंदा आहियूं, न्याज़ नंगर कंदा आहियूं, 7 तारीख़ मजलिस कंदा आहियूं, 11 सफ़र मजलिस कंदा आहियूं, 3 जमादिल सानी मजलिस कंदा आहियूं, 10 तारीख़ जलूस निकिरंदो आहे। ॿिए पासे शोदा करबला जी यादि में सबीलनि जा इस्ताल पिण क़ाइमु कया विया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV, सांगड़।